नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त टिकटॉक ते पाबंदी नींगर जूं दाहूं कढी छॾियूं आहिनि। हुकूमत टिकटॉक उन्हनि जो आइडियो बंदि करे हा न, जंहिं ये ग़लति वीडियो ऐं गारियूं जंहिं ॾिनियूं उन्हनि जो हुकूमत आइडियो बंदि करे हा न, सॼो टिकटॉक बंदि छाजे लाइ कयईं उहो त ॿुधायो न। असां आयासीं, असांजो मस लाइक टिकटॉक ते वधनि पिया, शेयर पिया थियनि त माना टिकटॉक बंदि थी वियो। वॾी ॻाल्हि आहे। असां हुकूमत खे कुझु नथा चऊं त माना बसि ईअं त न करणु खपजे न। पबजी बंदि थी, पबजी खुली वई, बाक़ी असां आयासीं, असां पबजी कोन था खेॾूं न, असां उहो कमु नथा कयूं न। इन जे करे न पबजी वॾनि छोकिरनि इन्हनि माना रिपोर्टूं कयूं त खुली वई न। बाक़ी जेके सुठियूं सुठियूं कमु करनि था उन्हनि खे माना इहो न को माना उन्हनि खे का इज़त ॾींदा ऐं न को कुझु माना उन्हनि खे कुझु चवंदा। जेके सुठो कमु कंदनि, किनो कमु कंदा, उन्हनि खे वरी उहो वापसि उहो ई माना हुकूमत चाहे थी त जेको किनो कमु करे असांजी बेइज़ती करनि, बाक़ी असां उहो ई कमु चाहियूं था। छा इहो को इंसाफ़ आहे? जेके सुठियूं सुठियूं वीडियो ठहनि था, जेके गंदियूं वीडियो था ठाहिनि त उन्हनि खे त बंदि करणु खपनि, उन्हनि जूं आइडियूं बंदि करणु खपनि न। असां इन्हनि हुकूमत जो कहिड़ो ॾोह कयो जो टिकटॉक सॼो बंदि करे छॾियईं। को असां हुकूमत जा कुझु नंबर बंबर चोराए ऐं असां वञी उन्हनि खे दाह ॾिनी इमरान ख़ान खे त तूं असांजूं टिकटॉक ते हीअं थो करी हूअं थो करी। जेके ग़लति वीडियो जंहिं ठाहियूं न उनजो इहे उनजा बंदि कयो ऐं टिकटॉक न खुलियो त असां बाइका ते चौंक ते इहो धरणो हणंदासीं त टिकटॉक खोलियो वञे। जेके किनियूं वीडियो था ठाहिनि ऐं जेको किनो कमु करनि हुकूमत उन्हनि जे लाइ सही आहे। महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।